नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा रहूं त खिपरो में 23 मार्च जे मुनासिबत सां ख़ानगी स्कूल में तकरीब, जंहिंमें वॾे तादाद में उस्तादनि, शागिर्दनि, सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंभ जी इन रिपोर्ट में। खिपरो में 23 मार्च जे ॾियारे जी मुनासिबत सां निजी स्कूल में तकरीब थी, जंहिंमें वॾे तइदाद में उस्तादनि, शागिर्दनि, सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। असांजो जेको प्रोग्राम आहे हिकिड़ो त असां 23 मार्च जे हवाले सां हिन प्रोग्राम खे सेलिब्रेट कयूं पिया, ऐं ॿियो जो असांजो जेको एनुअल डे हूंदो आहे, सालानो ॾींहुं हूंदो आहे, ॿियो सालानो ॾींहुं आहे असांजो, जेको असां हिनखे सेलिब्रेट कयूं पिया। ऐं इन ते इहो ई हूंदो आहे त असांजे जेका ॿारनि जी कलेक्टिव जेके कोशिशूं आहिनि, काविशूं आहिनि, निसाबी, गैर निसाबी या रांदि रूंद जूं, त उन्हनि जो इज्तमाही जेको सो उन्हनि खे प्राइज़िस असां ॾियूं था। ऐं ॿिया जेके असांजा ॿार आहिनि जेके पंहिंजे निसाबी तालीम में, निसाबी जेको सो इम्तिहाननि में पंहिंजी कारकर्दगी ॾेखारीनि था, उन्हनि जे बि जेको सो असां इनाम ॾींदा आहियूं हिन प्रोग्राम में। हीउ प्रोग्राम ख़ासि करे जेको अॼु ॾियारो 23 मार्च सेलिब्रेट कई वई, हिन वक़्तु असांखे क़ौमी यकजहती जो मुज़ाहिरो करिणो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो प्रोग्राम थियो आहे। ॿाहिरियां ॿारनि खे अञा शुरूआति आहे, ख़ासि तौरु प्रिंसिपल इंतज़ामिया तमामु सुठो हिन स्कूल खे खणी वञे। ऐं असां खिपरो वासी ख़ुशकिस्मत आहियूं जो ॿाहिरियां जो स्कूल असांजे हल्के में आहे। उमेदु था कयूं त इहो तीअं तरक़ी कंदो रहंदो। 23 मार्च जे हवाले सां ॿाहिरियां फाउंडेशन खिपरो हिकु तमामु बहितरीनु प्रोग्राम कयो। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो खिपरो जहिड़े शहर में एतिरो ज़बरदस्त प्रोग्राम थियो आहे। 23 मार्च असांखे ॿधी जो सबक़ु ॾिए थो, हिन मुल्क खे ॿधी जो सबक़ु ॾिए थो। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त हिन शहर में प्रोग्राम जीअं त अॼु हिते बहिरिया स्कूल वारनि प्रोग्राम करायो आहे जेको 23 मार्च 1940 जीअं त पाकिस्तान जी करारदाद पास कई वई ऐं पहिरीं सिंध असेंबली पास कई हुई, जंहिंजे लाइ अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि हर स्कूल में त नई नसुल ऐं नंढनि ॿारनि खे ख़बर पवे त असांजी तारीख़ में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियूं आहिनि ऐं मुल्क पाकिस्तान कीअं ठहियो आहे, वजूद में आयो आहे, ऐं उनखे कीअं बचाइजे। ऐं उनजे तारीख़ लाइ जेको अहिड़ा प्रोग्राम थियनि ऐं जीअं ॿारनि जी चटाभेटी ऐं ॿारनि जे सुठा मुक़ाबला ऐं ॿार पोजीशन होल्डर ऐं ॿियनि इनाम ॾिनो वेंदो आहे। खिपरो जे अंदरि अॼु एनुअल फंक्शन कयो आहे, जंहिंजे अंदरि 9th ऐं मैट्रिक जे ॿारनि खे जेके असांजे स्कूल जे अंदरि प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन थियनि था फाइनल जा, उहे डिस्ट्रीब्यूट थिया आहिनि। उन सां गॾु असां हिकिड़ो फंक्शन हीउ सेकेंड टाइम एनुअल फंक्शन कयो आहे, जंहिंजे अंदरि स्कूल जे ॿारनि हिसो वरितो आहे। उन सां गॾु असां जेके ॿिया स्कूल जेके खिपरे जा आहिनि उन्हनि ॿारनि बि हिसो वरितो आहे। त हिन जे करण सां असांजे स्कूल जे सां गॾोगॾु ॿियनि स्कूलनि जे ॿारनि जी हिसो वरितो त उन्हनि जे अंदरि टैलेंट पैदा थिए ऐं कॉम्पिटिशन जेको आहे उहो बि इंक्रीज़ थिए। त ॿारनि जीअं ई अहिड़ा फंक्शन ॾिसंदा त हुननि जे अंदरि पढ़ाई सां गॾु इंट्रस्ट पैदा थींदो, कॉन्फिडेंस पैदा थींदो ऐं मुख़्तलिफ़ शयूं करण जो हुननि जे अंदरि हिकिड़ो शौक़ु पैदा थींदो। पर पढ़ाई खे हू बचजनी खां बजाए उहो इंट्रस्टिंग सां हिसो वठंदा, त जीअं अॻिते हली करे हुननि खे जेके मंज़िल नज़र अचे, पंहिंजो मक़सदु नज़र अचे। कुझु ॿार असांजा अहिड़ा हूंदा आहिनि जेके पढ़ाई जे अंदरि इंट्रस्ट न वठंदा आहिनि, पोइ अहिड़ा जेकॾहिं फंक्शन वग़ैरह जीअं थींदा आहिनि त उहे अहिड़नि फंक्शननि जे करे हुननि जे अंदरि हिकिड़ो पढ़ाई जे अंदरि दिलचस्पी पैदा थींदी आहे, त जीअं हूअ पंहिंजे गोल खे, पंहिंजे मक़सद खे आसानीअ सां हासिलु करे सघनि। ज़बरदस्त प्रोग्राम जेको बहिरिया वारनि हिते रखियो आहे, हिननि में हिकिड़ी त वॾी ॻाल्हि आहे ॿारनि जेके प्रोग्राम कया आहिनि ऐं हिन ॿारनि में जेका अवेयरनेस आहे जेका इहे तमामु ज़बरदस्त हिकिड़ो जेको आहे ॿारनि इंजॉय कयो आहे। उन सां गॾोगॾु जेके असां बि आया आहियूं असां बि इंजॉय कयो आहे। ज़बरदस्त माशाल्लाह पाकिस्तान जे जेको जेके टेबलो पेश कया पिया वञनि, तक़रीरूं कयूं पियूं वञनि, तमामु ज़बरदस्त, तमामु ॾाढो मज़ो आयो। ऐं इनशाअल्लाह अहिड़ा ई महिनतूं ॿारनि ते थींदियूं रहंदियूं। इनशाअल्लाह असांजे खिपरे मञा बि इनशाअल्लाह इहे ॿार जेके अॻिते वञी ऐं वॾनि उहिदनि ते पहुचंदा। कंप्यूटर टीचर, IT टीचर हूँ बहरा फाउंडेशन कॉलेज, और यहाँ पे हमने आज ये सेकेंड एनुअल फंक्शन मुनाकिद किया है। बच्चों के टैलेंट को हम दिखाना चाहते हैं कि बच्चों में टैलेंट किस तरह से इनमें जो है इल्म के हिसाब से शऊर आना, और उसके बाद बहुत सारी ऐसी एक्टिविटीज़ हैं और इनमें बहुत सारे बच्चों ने जो परफॉर्मेंस की है, छोटे छोटे बच्चों ने, ये इनकी हौसला अफजाई करने के लिए बहुत सारे ऑडियंस, पूरी जो है आवाम है खिपरो में जिन्हें हमने इनवाइट किया वो आए हमारे इस प्रोग्राम में, और हमने बहुत सारे जो इसमें इवेंट्स जो मुनाकिद किए रखे हैं, और बच्चों की तरफ से बहुत सारे इसमें जो है मालूमात भी है, और उसके अलावा इनमें कारकर्दगी जो ये परफॉर्म कर रहे हैं उसमें बहुत सारी एक्टिविटीज़ हैं। इस हवाले से बहुत सारा जो हमने जो सेटअप अरेंज किया है ये इसलिए कि बहरा फाउंडेशन कॉलेज खिपरो में इस तरह की एजुकेशन हम मुहैया करते हैं।
جس میں بہت سارے جو اس طرح کے ہم ایونٹس رکھتے ہیں اور بچوں میں بہت ساری ہم نے وہ ٹیلنٹ پیدا کرنے کے لیے، کیونکہ اس وقت تعلیم جو ہے وہ اہم سرمایہ ہو چکا ہے ہر کسی کا، چاہے غریب ہو چاہے امیر ہو، اس کے لیے اہم ضروری تعلیم ہے. تو میری یہ ریکویسٹ ہے کہ کھپروں کے لوگوں سے آئیں، یہاں پہ وزٹ کریں اور اچھے سے اچھی اپنے بچوں کو تعلیم پرووائڈ. تقریب میں ذہن شاگردن ऐं محنتی استادن کے ایوارڈ سرٹیفکیٹ شیلڈوں ॾिनियूं वियूं. उन मौक़े ते अॻूण तालका नाज़िम हाजी ख़ुदा बख्श हमज़ो ख़ान दर्स, चौधरी लियाकत राजपूत, ग़ुलाम कादिर दर्स, रईस इनायतुल्ला ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ. वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट.